call him Aslam Bakar, Mitima. Ji Bakar Saab, छा चवणु चाहींदा? सर मुझे असांजे थर जे कोयले मां असांजे माण्हू खे नज़रअंदाज़ कयो अमीगो हींअर असांजा काफ़ी माण्हू जेको न खटिया विया आहिनि। थरकोल थरकोल वारे हुन हा थरकोल सही अक्सर ॿुधूं था त हिन पासे ही जेके असां वटि थर जी तरक़ी लाइ हुनखे सदाईं मुल्क जी तरक़ी चवनि था, पोइ चवंदा गॾो गॾु थर जी बि तरक़ी थी वेंदी। त ॿुधूं था त माण्हुनि सां त चुठो आहे हिन पासे जेको आहे ही जेके कोल एक्सट्रैक्शन थिए पई, छाकाणि त हू वॾी कंपनीज़ आहिनि, हू ऐं थर जा जेके रिप्रेज़ेंटेटिव्स आहिनि उहे कुझु कुझु ई नथा सघनि शायदि, त आए ॾींहुं हुननि खे नौकरियुनि मां कढी छॾीनि था, कॾहिं ॿधाए छॾीनि था, कॾहिं गुम कराए छॾीनि था, ऐं हू एतिरो हुन पासे मीडिया बि हुननि फोकस घटि थी करे, त इहे ज़ातियूं ऐं अक्सर जिथे टाइम ते किथे मूंखे ख़बर पई पढ़ां थो त बिल्कुलु थर जे माण्हुनि सां, पर थर जी कहिड़ी ख़ुशहाली आई थर कोल सां, सॼे मुल्क खे बिजली मिली वई, ही थी वियो हू थी वियो, मतिलबु जेको बि, ऐं पोइ सस्ती बिजली मिली वई, ही थी वियो हू थी वियो, पर माण्हू ऐं मुख़्तलिफ़ कारोबारी फर्म्स अरबे रुपया कमाए वरिता, ठीकु आहे, हुन में मूंखे को एतिराज़ु कोन्हे, पर थर खे बि त कुझु मिलणु खपे आहे न, थर जे माण्हुनि खे बि कुझु मिलणु खपे आहे, उहो न मिलियो अनफॉर्चुनेटली। ऐं थर जा माण्हू मतिलबु किथे बि कुझु थोरो घणो एहतिजाज वहतिजाज कनि था त हुननि खे बि हिसाए दॿाए, ऐं सिर्फ़ु हिकिड़ो मूंखे पढ़ियो कि चीफ मिनिस्टर जेको स्पेशल असिस्टेंट आहे हुन को लेटर लिखियो CM खे त हुते माण्हुनि सां ज़्यादती बि थिए, हिननि ब्लॉक्स जेके मुख़्तलिफ़ ब्लॉक्स ॾिनल आहिनि, पर केरु ॿुधे। अच्छा इहो फॉर्मेट जा हिकिड़ो सुवालु इहो त पोइ असांजी सिंध में किथे बि न थियो, मतिलबु इवन डरकी या गोटकी साइड बि कुझु बि फ़र्क़ु न पियो इंडस्ट्रियलाइज़ेशन जो, पंजाब में पवंदो रहियो आहे, सियालकोट में इंडस्ट्रियलाइज़ेशन थी, सियालकोट ट्रांसफॉर्मेशन ॾिठी, फैसलाबाद ट्रांसफॉर्मेशन ॾिठी, सॼो तव्हांजो GT रोड, सॼो GT रोड ट्रांसफॉर्मेशन थी आहे, ज़रई बेल्ट मां ही हिकिड़ो सनती बेल्ट ठहिया, सॼो GT रोड, यस, त उते त करोड़ ॾिनो वियो न, असां वटि रुॻो हिकिड़ो ई नूरियाबाद वॾा में कोशिशि कई त हिकिड़ो सनती बेल्ट ठाहियो वञे, त हिकिड़े हिकिड़े इलाइक़े जे ॾुहारियुनि खे चयूं हिते फ़र्क़ु कयो, ऐं हिते ई नथा हुते करणु ॾियनि, सो सिंध में न करणु ॾियणी आहे, ऐं सिंध जा माण्हू जेके कर्ता धर्ता हुजनि था, उहे रुॻो इन ॻाल्हि में फ़िक्रमंद हुजनि था त हुननि जी नौकिरी पकी रहे, बाक़ी ख़ैर आहे।